साईं हिकिड़ो तव्हां ॻाल्हि या प्यार में बाबा साईं जुदाई छो आहे? मूंखे टाइम ॾियो थोरो। जी बाबा। अस्सलाम वालेकुम। जी तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल दोस्तों usindh व्लॉग ऐं संगत सॼी वेठी आहे हिते। हे आहे फराज़ अली खोसो ऐं हे आहे मौज़म अली सहारण ऐं हलूं पिया हिन महिल वीडियो ठाहिणी आहे, थोड़ी शूटिंग करणी आहे, ईअं न फराज़? जी जी वाह। हा, ऐं अॻियां तव्हां हाली ॿी बि संगत अची तव्हांखे मिलराईंदा ऐं सामान कुझु मां खणी ईंदुमि, थोरो टोपी खणणी आहे ऐं ॿियो छा छा भाई? हा, मुर्शिदारी हिकिड़ी वीडियो ठाहिणी आहे। असांजो मुर्शिद साईं वेठो अथव। मुर्शिद साईं हवा ॻाल्हायो सही न ॾे, असांजा फैन सां आहिनि 2 मिलियन पुछूं ॿुधाइजो महिरबानी करे बाबा। जी जी बिल्कुलु हिते न तव्हांखे वीडियो में पुछंदासीं। जी जी हा बिल्कुलु बाबा जान छा कजो ॿुधाए संगत होॾे हली तव्हां खां मिलूं था ऐं तव्हां हलंदासीं पैदल, गर्मी घणी ॾाढी आहे, बाइक बि न आहे ऐं मिलूं था तव्हां दोस्तों। हे अथव असांजी सिंध यूनिवर्सिटी ऑफ सिंध दोस्तों। ऐं इन वीडियो खे ॾिसंदे ॾिसंदे असांजे चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾियो। पुॼी विया आहियूं पंहिंजे मंज़िल ते ऐं थोरो अॻिते आहे मंज़िल ऐं हुते वीडियो शूट कंदासीं ऐं मौज़म फ़क़ीर असां सां गॾु आहे ऐं परियां 2 दोस्त बि गॾु आहिनि ऐं हलूं पिया। हिन महिल सिंध यूनिवर्सिटी में एंट्री थी चुका आहियूं, साम्हूं पवेलियन ऐं तव्हांखे बैक कैमरा मां थोरा सीन बि ॾेखारींदा ऐं हे अथव दोस्तों पीसी बि साम्हूं ऐं हिकिड़ो हेॾां बि ग्राउंड अथव ऐं पोयां दोस्त बि अचनि पिया ऐं हे मौज़म फ़क़ीर असांजो जेको करेक्टर थींदो बाबा साईं वारो। वीडियो ईंदी दोस्तों, वीडियो खे उहा बि वीडियो वञी ॾिसिजो, मुंहिंजे ई चैनल में ईंदी, ॿुधव? ऐं हली तव्हांखे हुते मथे हली तव्हांखे जिते वीडियो शूट कंदासीं ऐं हुते हली तव्हांखे मिलूं था, ॿुधव? ऐं दोस्तों हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजी वीडियो ईंदव जेको मां हिन मौज़म दोस्त खे तयारु पियो कयां बाबा जे कैरेक्टर में, ऐं उहा वीडियो मुंहिंजे चैनल में ई पई अथव, ज़रूरु विज़िट कंदो। ऐं दोस्तों असांजो मौज़म दोस्त कैरेक्टर लाइ सफ़ा ईअं तयारु, मौज़म सफ़ा ओके VIP हा सफ़ा ईअं। ऐं हीअं फराज़ असांजो बीठो आहे दोस्त ऐं परियां बि हिकिड़ो बीठो आहे नवीद नंदवाणी ऐं शूटिंग असांजी जारी आहे दोस्तों। शूटिंग स्टार्ट था कयूं, तव्हां खां मिलूं था। दोस्तों शूटिंग अधु थी वई आहे ऐं अधु रहियल आहे, दोस्त वेठा आहिनि ऐं दोस्त जी कॉल अची वई, मोॾे बि कॉल अची वई, ॿुधव? ऐं शूटिंग खे जारी था रखूं ऐं शूटिंग करे हेठि तव्हां खां पोइ मिलूं था। दोस्तों शूटिंग थी चुकी आहे ऐं दोस्त सभु फारिग थी चुका आहिनि ऐं हिन महिल घर जी तरफ़ रवानगी ऐं थंबनेल लाइ वीडियो ठाहिणा आहिनि। सही आहे, मौज़म सही आहे। अॼु वारी वीडियो हिते ई ख़तमु था कयूं ऐं मिलंदासीं नई वीडियो सां गॾु। तब तक के लिए अल्लाह हाफ़िज़ ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, बाय।